खैबर पख्तूनख्वा जो निगरान वॾो वज़ीर मोहम्मद आज़म ख़ान लाॾाणो करे वियो। वज़ीर अला हाउस जे तर्जुमान जो चवणु आहे त निगरान वॾो वज़ीर मोहम्मद आज़म ख़ान दिल जे मर्ज़ में मुब्तला हो। तबियत ख़राब थियण ते खेसि निजी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हिन दम धणीअ हवाले कयो। ख़ानदानी ज़रियनि मूजिबि मोहम्मद आज़म ख़ान जी जनाज़े नमाज़ चार सिदा में अदा कई वेंदी, जंहिं बाद आबाणे क़ब्रिस्तान में तदफ़ीन कई वेंदी। मोहम्मद आज़म ख़ान KPK जी चीफ सेक्रेटरी ऐं वफ़ाक़ी सेक्रेटरी जे उहिदनि ते बि रहियो। हिन 21 जनवरी 2023 ते KPK जे निगरान वॾे वज़ीर तौरु हलफ़ खंयो। निगरान वज़ीर आला मोहम्मद आज़म ख़ान जे लाॾाणे बाद KPK जी निगरान काबीना बि टुटी वई। सूबे जे समूरनि मामलनि जा इख्तियार गवर्नर जे हवाले थी विया आहिनि। ॿिए तरफ़ सदर आरिफ अलवी, नवाज़ लीग सदर शहबाज शरीफ, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, निगरान वज़ीर आला सिंध मक़बूल बाक़िर, गवर्नर सिंध कामरान टिसौरी ऐं ॿियनि तरफ़ां मोहम्मद आज़म ख़ान जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कयो आहे।